जो के दी में छा करबो म्हणजे आराधना करवी आहे शिवजी शिव पूजा करवी आहे जल शिवलिंग जल चढायचं आहे बेलपत्र चढायचं आहे हाँ भगवान की पूजा से शिवलिंग की पानी है संक्रांति वो अभिषेक चाहिए जलाभिषेक दुग्धाभिषेक खीर सा थींदो आहे जल सा थींदो आहे अभिषेक थींदो आहे बराबर शिवजी जो पंचामृत सा थींदो आहे पां जीअं करो जहिड़ी भावना तेड़ी पां भक्ति करो बराबर तो होड़ो पाखे फल मिले जहिड़ी भावना तेड़ी भक्ति तेड़ो फल बराबर हाणे शिवजी जो कोई मंत्र ईंदो आहे तव्हांखे कंहिंखे बि श्लोक ईंदो आहे कहिड़ो ओम नमः शिवाय शॉर्ट में शॉर्ट हाँ हाँ ॿुधाए तू शिवरात्र भी केलो गायत्री मंत्र ईंदो आहे अच्छा ॿुधाए एक मिनिट गायत्री मंत्र एक मिनिट कुठे इंडिया ओम भूर्भुवस्सुवः हाँ सुंदरकांड ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् धियो यो नः प्रचोदयात् ठीक है ये तो गायत्री मंत्र आहे बराबर इन जी विशेषताऊं पोइ ॿुधाईंदसि पहिरीं तव्हां हाणे अॼु महाशिवरात्रि आहे त पाण शिवरात्रि जो कोई मंत्र ॻाए वठूं बराबर कोई भी एक रोज़ आरती खां पोइ तव्हां ॻाईंदा हूंदा आरती खां पोइ छा ॻाईंदा आहियूं कपूर गौरव करुणावतारम संसारसागरम भुजगेन्द्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवभवानी शैलमेव मंगलम मार्गेषु मंगलम कर्मध्वजा मंगलम कुंडलीकाक्षो मंगलाय शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे बराबर कर्पूर गौरम कपूर कपूर पाण ॿारींदा जॻाईंदा बराबर ॾींहं में उहो कपूर केतिरो गोरो हूंदो आहे यानी वाइट हूंदो आहे उजलो हूंदो आहे अहिड़ो भॻवान जो कलर आहे शिव जी जो कर्पूर गौरम करुणा जा अवतार आहिनि बराबर भोलेनाथ पंहिंजा समझ में आया त हाणे हुननि जो नालो चंद्रशेखर कीअं पियो शिव शंकर महादेव जो हाँ जॾहिं विवाह करण विया न त पहिरीं त हुननि छा कयो अले शरारत थी विया त पंहिंजे सॼे शरीर ते भस्म रमियल पोड़े बाबा जो वेश धरियल जोगी जो त मैना माता जेका आहे पार्वती माता जी मम्मी मैना माता उहा डिॼी वई ॾिसी करे अहिड़ो घोट मुंहिंजी धीअ खे मिलंदो त मुंहिंजो नाठी अहिड़ो कीअं हलंदो मूंखां बि पोड़ो पोइ पार्वती माता हथ जोड़े प्रार्थना करे थी कि तव्हां मस्ती न करो मुंहिंजी मां डिॼी वई आहे पोइ हू जेका रूप धरनि था हू अहिड़ो रूप हूंदो आहे एतिरो सुंदर हूंदो आहे कि हुनखे चंद्रशेखर नालो मिलियो बराबरि मतिलबु अति सुंदर रूप ठीकु आहे ते करे भॻवान जो नालो चंद्रशेखर करे पियो क्लियर हाणे ही पंहिंजो महाशिवरात्रि जी घंटे ना बाकी कमते जत्रा खणजो आहे एक में गालन चाहिए हक कमते गान लाइट थी है तो बसर जो थी वियो हाणे तो बसर वठणु तो बसर दे छा ॾींदे भई हाँ सोने खंड सब खाईंदा हाँ हाँ बराबर हाणे तुंहिंजो वारो बेटा को पंजी समूरी पूजी बसरन में लगाई पर यह हिता कर्ज खड़ी बसरन जा शाबाश मदद करो दाम करे छड़िया शाबाश हाँ कोई अहिंदो तो अच्छी एड़ो
नीम पियो जो सजे गोठ में पानी भरजी वयो सेठी जा समूरा बसर खराब थी वया हाँ હું ડોડનો વતાઈંદો ફકીર વટી હુએ દે ચાયાઈસ बतायो फकीर जब पीली गड़ाई किस्सा मशहूर आई उन्हें माँ आशा के बिंदु शा गड्डो नसीहत भी मिले थी हिक दियो भरी जोरा रूह बताए फकीर के अर्ज कई करो घोरा रूह बताए फकीर के अर्ज करो हाँ अग्या तो जो डायलॉग अब अर्ज कयो खा पोतो जो डायलॉग अर्ज कयो हाँ बराबर दर खाओ तो बेटा घोरा रूह है દરવેશ हाँ દરવેશ ગરીબ તે મહેર કયો મર કયો करियो ગરીબ गरीबी सबब हीरो हाल आहे गरीबी सबब ॿुधाए हीरो हाल हीरो हीरो हाल वरी ॿुधाए गरीबी सर्व हीरो हाल तूं उहो ई मस्त डायलॉग चईंदे छॾे छा चईंदे गरीबी तूं छा चईंदे Enjoy the